दोस्तों ड्रामा सीरियल दुलाब जे नेक्स्ट एपिसोड में सोडल वॾो कमु करण वारो आहे। हू पंहिंजे सौट अली खान खे छॾाए मुराद खे तोहफ़ो ॾियणु चाहे थो। रहज़न वारा जॾहिं हू मिठण खे छॾाइण वेंदा तॾहिं हू पोइना वञी करे उतां अॻिते हमिलो कंदो ऐं सोडल अली खान खे छॾाइण जी पूरी कोशिशि कंदो, लेकिन रहज़न उतां वेंदे पहिरियां अली खान खे महफ़ूज़ जॻह ते छॾे पोइ वेंदो ऐं होॾां जेको आहे मंसूर खान ऐं मुराद जी मुलाक़ात थींदी। इहे ॿई पाण में गुफ़्तगू कंदा ऐं मंसूर खान जे मथां मुराद तीर हणंदो पंहिंजे मेणनि ताननि जा ऐं मंसूर खान मुराद खे सम्झाइण जी कोशिशि कंदो, इहो कमु मुंहिंजो न आहे, तूं ग़लति सम्झी थो, इहा दुश्मन जी चाल आहे असां ॿिन्ही खे विढ़ाइण जी। लेकिन मुराद कोन सम्झंदो ऐं इन शइ जो शानवाद खान भरपूर फ़ाइदो वठंदो ऐं हाशिम खे आर्डर ॾेई छॾींदो, तूं मिठण खे वञी पूरो करे छॾ। तोतल वारा बि उते फायरिंग कंदा। मिठण जो ठिकाणे जी ख़बर हाशिम खे पइजी वेंदी आहे ऐं रहज़न वारनि खे वरी जेको आहे घुत ॾेई छॾींदो आहे शानवाद खान त फलाणी जा तव्हांजो भाउ बदल आहे, वञी क़ैद मूं छॾायो। होॾो जेको आहे सोडल बि लॻल आहे कोशिशि में ऐं तोतल वारनि जे पोयां मुराद वारा बि आहिनि, उन्हनि खे सुखिया हथ कोन ईंदा ऐं ड्रामो अचण वारा जेका एपिसोड आहिनि दोस्तो दुलाब जा ज़बरदस्त थियण वारा आहिनि ऐं इन में घणे दुश्मननि जा टांडा निकिरंदा ऐं हेॾां जेको आहे मंसूर खान जी जेका कोशिशि आहे उहा नाकाम न वेंदी, जिदोजहद जारी रहंदी। आहिस्ता आहिस्ता नेठि मुराद खे सम्झाए वेंदो। फ़िलहालु इहे वक़्ती तौरु मुरादनि जी ॻाल्हि कान सम्झंदो। होॾां कूंज पंहिंजे भाउ ककर खे चवंदी अली खान खे न मारियो, मां उन सां पंहिंजो टाइम गुज़ारणु चाहियां थी, उन सां ज़िंदगी गुज़ारणु चाहियां थी। ककर चवंदो न, हाणे उन खे तलाक ॾियणी पवंदी, उन खे मरणो पवंदो।